नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। मां चाहियां थो त 27 मार्च ते क़ौम मूं सां गॾु निकिरे मेंबरनि जी ज़मीरनि जूं ॿोलियूं लॻाई पई वञनि। ही माण्हू आवाम जे पैसे मां मेंबरनि खे ख़रीद करे रहिया आहिनि। कंहिं में हिमत न हुजणु घुरिजे त हार्स ट्रेंडिंग करे मुल्क खे नुक़सानु पहुचाए। 30 सालनि खां धाड़े लाइ मुल्क खे लुटे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो 27 मार्च वारे जलसे बाबति आवाम खे पैगाम। चयाईं धाड़ेलनि जो टोलो मुल्क जो पैसो लुटे ॿाहिरि मोकिले रहियो आहे। असां बुराई सां न पर चङाई सां गॾु आहियूं। सुभाणे का बि हरकत थिए त उनजी ज़िम्मेवार घरू वज़ारत न हूंदी। नून लीग रूट बाबति का बि दरख़्वास्त न ॾिनी। ऑपोज़िशन पंहिंजे ई विछायल ॼार में फासी चुकी आहे। 27 मार्च ते इस्लामाबाद में अवाम जो समुंड हूंदो। पाकिस्तान जी फ़ौज ऐं अदलिया सोचे रखी छॾी आहे अॼु खां सुठियूं ख़बरूं अचणु शुरू थी वेंदियूं। पार्टियूं तब्दील करण सां इज़त न मिलंदी। चूंडूं बि जल्दी बि थी सघनि थियूं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। JUI ऐं सुप्रीम कोर्ट बार सदारती रेफरेंस जो लिखत में जवाब जमा करे छॾियो। सुप्रीम कोर्ट बार पंहिंजे जवाब में बेतमादी रिथ जे सिलसिले में पार्लियामानी मेंबर जो वोट इनफ़रादी हक़ करार ॾेई छॾियो। आर्टिकल 95 तहत वोट दाख़िल करण जो हक़ क़ौमी असेंबली जे मेंबर जो इनफ़रादी हक़ आहे। सियासी जमायत जो हक़ न आहे। हर मेंबर क़ौमी असेंबली में वोट दाख़िल करण जो ख़ुदि मुख़्तियार आहे। लिखत में जवाब। वज़ीर आज़म जी सदारत हेठि अॼु सियासी कमेटी जो इजलास थींदो। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल समेत बेतमादी रिथ ते गौर वीचार कयो वेंदो। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾिए या न उन सां फ़र्क़ु नथो पवे। चाहियूं था त पार्लियामेंट में अचे ऐं खेसि शिकस्त मिले। तकलीफ़ ॾींदड़ लफ़्ज़ इस्तेमालु कया पिया वञनि। PPI अॻवान ख़ुर्शीद शाह जो बयानु चवे थो उन्हनि सां इत्तेहादी गॾु हुजनि हा त अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाइनि हा। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त मुल्की सियासत लाइ 3 ॾींहं अहम ऐं ॾुखिया आहिनि। पंहिंजा माण्हू इमरान ख़ान जो साथ छॾे रहिया आहिनि। JUI पारां लॉन्ग मार्च जूं तयारियूं मुकमिल। अल आसिफ ते कैंप JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमर जी अॻवानी में कुझु देरि में काफ़िलो कराची खां रवानो थींदो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां IG सिंध लाॻापियल DIGs घरू खाते सिंध ऐं ॿियनि खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ नयुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत धुरियुनि खां 1 महीने अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती। मुल्क में कोरोना वायरस विघे फ़ौतुनि जो अंगु 30,330 थी वियो। 24 कलाकनि दौरान 210 नवां केस रिपोर्ट। पनो आकिल भट्ट सां जवाबदार कार ऐं इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी पंहिंजे सोट खे क़तल ऐं माउ खे ज़ख़्मी करे छॾियो। जवाबदार इमरान चाचड़ कार ऐं इल्ज़ाम हेठि सोट खे क़तल ऐं माउ खे क़तल कयो। हैदराबाद में नारा जेल रोड ते ट्रक जे टकर में हमराह फ़ौती वियो। फ़ौती जी सुञाणप तालिब हुसैन तौर थी। फ़ौती नारा जेल वारे इलाइक़े जो रहवासी हो। ग़ुलाम मुलामी निगरी सां जवाबदार पारां मुबैना तौर ज़्यादती। डॉक्टरनि पारां निगरी सां ज़्यादती जी तस्दीक। साकरो थाणे ते निगरी जे वालिद जी फ़रियाद ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। मटसूं सिंध न ॾेसू जो नारो हणंदड़ सिंध जे सूर्या किरदार शहीद होश मोहम्मद शीदी खे विछड़े 179 वरिया विया में पिया। होश महमूद शीदी अंग्रेज़ फ़ौज सां बहादुरी ऐं दिलेरी सां विढ़ंदे 24 मार्च 1943 में शहीद थी वियो।
ऐं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 770 उर्स जे अॼु आख़िरी धमाल। अॼु शाम जो मलाखड़ा ग्राउंड में मल जा शानदार मुक़ाबला थींदा। राति जो शहबाज़ ऑडिटोरियम में मौसीक़ी जी महफ़िल थींदी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया।